क्लासरूम में असांखे वटि कयूं हरिया विथ मी एंड लास्ट डे यू नो क़िस्म जा क़िस्म ऐं क़िस्म खे साईं हिकिड़ो सुठे नमूने सां ब्रीफ कयो हो ऐं आम सिंधी ऐं अंग्रेज़ी ॿोलीअ में आम ॿारनि जे लाइ जेके पब्लिक सेक्टर में आहिनि उन्हनि जी सम्झण जे लाइ क्लिप्स कुझु पार्ट्स ऑफ द स्पीच ठाहे रहियो आहियां ऐं ठाराए रहियो आहियां त जीअं आम ॿार जेको ॻोठनि में आहे या ओवरऑल जंहिंखे नेट ते एक्सेस हुजे उहो सिखी सघे त फेल छा थींदो आहे ऐं फेल जा क़िस्म छा थींदा आहिनि त टुडे कईं साहब तव्हांखे सेखारींदो द वर्ब एंड इट्स टाइप सो थैंक यू वेरी मच जेकॾहिं तव्हां सम्झो था त ही क्लिप्स जेके आहिनि उहे तालीम शागिर्दनि इदारनि जी बहितरीअ में आहिनि त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करो थैंक यू वेरी मच फॉर योर कॉपरेशन ऑलवेज बी प्लीज सर Assalamu alaikum. Today we are going to learn about verb and its types. अॼु असां verb ऐं उनजी क़िस्मत जे बारे में पढ़ंदासीं. Verb एक्चुअली सिंधी में असां verb फेल खे चवंदा आहियूं ऐं उनजी डेफिनेशन इहा आहे verb is anything which describes something in a sentence. verb अहिड़ी शइ हूंदी आहे जेको सेंटेंस में कंहिं शइ खे डिस्क्राइब करे. It describes something in a sentence. So what does it describe? ये छा के डिस्क्राइब कंदो आहे उहो कंहिं एक्शन खे डिस्क्राइब कंदो आहे कंहिं बीइंग के स्टेट के उन्हनि शयुनि खे डिस्क्राइब कंदो आहे. हाउ डज इट डिस्क्राइब कीअं डिस्क्राइब कंदो आहे ऐं हिन टाइप्स कहिड़ा आहिनि. सो वरी बि मां रिपीट थो कयां डेफिनेशन खे त वर्ब इज़ एनीथिंग व्हिच डिस्क्राइब्स समथिंग इन अ सेंटेंस. इट डिस्क्राइब्स एक्शन कोई कमु जेको बि सेंटेंस में को असां कोई कमु करे रहिया आहियूं उनखे डिस्क्राइब कंदो आहे ऐं ॿी हुजण खे डिस्क्राइब कंदो आहे जेका शइ बि हुजे उनखे डिस्क्राइब कंदो आहे. स्टेट खे हालत खे बि डिस्क्राइब कंदो आहे. जेके बि सेंटेंस में हेठि शयूं आहिनि उनखे डिस्क्राइब कीअं कंदो आहे वर्ब कंदो आहे. हाउ एग्ज़ाम्पल लिखूं था असां. एग्ज़ाम्पल सपोज ही वर्क्स हार्ड. ही वर्क्स हार्ड. ही सख़्तु महिनत कंदो आहे. सो इन में कमु कहिड़ो आहे वर्क. ही वर्क आहे. ठीकु आहे. ही वर्क्स हार्ड एवरी डे. सपोज ही रोज़ानो सख़्तु महिनत कंदो आहे. बीइंग असां कीअं इस्तेमालु कंदा त बीइंग असां कीअं ज़ाहिर कंदासीं. शी इज़ वेरी इंटेलिजेंट गर्ल. हिन में असां हुजण ॿुधायो आहे बीइंग ॿुधायो आहे त सब्जेक्ट छा आहे. ओके हिते जेको वर्ब आहे इज़ वर्ब आहे. स्टेट कीअं ज़ाहिर कंदो आहे. शी इज़ सिक टुडे. ही अॼु बीमार आहे. इन में छा आहे हालत बयानु कई वई आहे. केरु थो बयानु करे कहिड़ो वर्ब आहे इज़ वर्ब आहे. ठीकु आहे. इहे असांजा एग्ज़ाम्पल्स आहिनि छाजा वर्ब्स जा. टाइप्स आहिनि जेके वर्ब्स उहे 4 आहिनि एसेंशियल टाइप्स. कहिड़ा आहिनि टू बी वर्ब्स. उन खां बाद में मेन वर्ब्स. then helping verbs and last में modal verbs. okay to be verbs असांजा being and presence के शो करना है. जेकॾहिं असांखे being and presence शो कराइणी आहे कंहिं सेंटेंस में त असांखे to be verbs जी हेल्प खपंदी आहे. to be verbs असांखे छा ॿुधाईंदा आहिनि being and presence ॿुधाईंदा आहिनि कंहिं सेंटेंस में. and to be verbs के जेके ध्यान हुआ है इज एम आर वाज वर एंड विल बी एंड शैल बी. कहिड़ा प्रेजेंट टू बी एंड इज एम आर ऐं पास्ट टू बी एंड वाज वर एंड फ्यूचर टू बी एंड विल बी एंड शैल बी. ओके मेन वर्ब्स खे असां एक्शन वर्ब्स बि चवंदा आहियूं ऐं हुन खां बाद में हेल्पिंग वर्ब्स आहिनि जिनखे असां ऑक्सिलरी वर्ब्स बि चवंदा आहियूं. जिनकी मददगार फिर चयो सिंधी में ऐं हुन खां बाद में मॉडल वर्ब्स. सो वन बाय वन असां हिननि खे थोरो डिस्क्राइब कंदासीं टू बी वर्ब्स छा हूंदा आहिनि. फर्स्ट ऑफ ऑल टू बी वर्ब्स. टू बी वर्ब्स जीअं त असांखे बीइंग एंड प्रेजेंट शो करण में हेल्प कंदा आहिनि. सो कीअं कंदा आहिनि लेट्स सी. इज एम आर was were and
will be, shall be, ये to be verbs. Okay, being and presence बुधाई है. How? Suppose I am teacher. In this sentence, being is shown. इनमें शा बुधाया गया, being बुधाई गया, हुजण बुधाया गया, subject छा है. एम बुधाए तो हुजण तो बुधाए, being तो बुधाए तो subject छा है, subject teacher है. So एम असां बुधाए तो subject हुजण तो बुधाए तो being तो बुधाए. Okay, so मुख्तलिफ एग्जाम्पल्स क्या है थी पास्ट है थी प्रेजेंट आई है थी फ्यूचर. Present to be and is a verb, and past to be and was verb, and future to be and will be and shall be. Okay, and being and present show करना है. ना मैंने being चला जिसने presence मान इनमें ज़ाहिर किया इन सेंटेंस में लिखिए करना. Suppose I am in class. In this sentence, you know, being is not shown, being is not expressed. वजह ना है बताया पर छा बताएगा मौजूदगी बताई गई. मौजूदगी बताया presence बताया गया है इन सेंटेंस में. तो मां क्लास में मौजूद आया या मां क्लास में आया. टू बी वर्ब से योग करना. मुख्तलिफ एग्जांपल है. सपोज आई वाज इन क्लास 5 मिनट्स अगो. 5 मिनट पहले मां क्लास में मौजूद है. इन्होंने भी ऐसा कि टू बी वर्ब सी इन सेंटेंस में भी ऐसा कि टू बी वर्ब की जरूरत पई है. सपोज आई से दैट आई वाज डॉक्टर इन जिना हॉस्पिटल. मां डॉक्टर हुयम जिना हॉस्पिटल में. ओके, सो यो छा पास्ट टू बी है. हुजण तो बुधाए पर पास्ट में. सपोज आई से I will be a best engineer in Pakistan. You शायद being तो बुधाए पर फ्यूचर में तो बुधाए. Okay, I say I will be in Karachi tomorrow. सुबह मैं कराची में होऊंगा. So इधर करीसा यो मेरी present तो बुधाए. It was to be. Another example of verbs is action verbs. ब्याज पर टाइप आ जो किस्म वो है action verbs. जिको भी कम आ सेंटेंस में उन्हें कैसा एक्शन वर्ब चलना है. आई ने जो ट्रे हरा दो फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म एंड थर्ड फॉर्म. हाउ असाइनिंग के प्रोसेस क्या होगा. सपोज आई से आई राइट अ लेसन. मां सबक लिखा तो. ओके, आई राइट अ लेसन. इनमें केड़ो कम एक्शन केड़ो राइट. ठीक है. शी स्पीक्स इंग्लिश. शी स्पीक्स इंग्लिश. ये इंग्लिश ॻाल्हाए थी. ओके, ये इंग्लिश ॻाल्हाई है. इनमें एक्शन वर्ब कहिड़ो स्पीक. ओके, सो इन्हनि खे असां एक्शन वर्ब चयूं. ऐं इन्हनि खे सेंटेंस जो मेन वर्ब बि चयो वेंदो आहे. सेंटेंस जो मुख्य अहम वर्ब फेल इन्हनि खे चयो वेंदा आहियूं असां. छाकाणि त विदाउट वर्ब असां इलाही शयूं एक्सप्रेस न करे सघंदा आहियूं. दैट्स व्हाई वी से देम मेन वर्ब्स एंड एक्शन वर्ब्स. इन्हनि जूं टे हालतूं कीअं हूंदियूं. पास्ट में जेकॾहिं असांखे हे करिणो हूंदो त असां छा चवंदासीं. आई रोट अ लेसन. मां हिकिड़ो ख़त लिखियो. शी स्पोक इंग्लिश. इन इंग्लिश ॻाल्हाई. ओके, जेकॾहिं प्रेजेंट परफेक्ट टेंसेस हूंदा आहिनि हुन में असां थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब रखंदा आहियूं. सपोज आई हैव रिटन अ लेसन नाउ. मां हाणे ख़त लिखियो आहे. शी हैज़ स्पोकन इंग्लिश. ओके, सो इट वाज मेन वर्ब्स. What is the third example of verbs? Helping verbs, which are also called auxiliary verbs. Helping verbs जो कम में हुआ वो सेंटेंस में या टेंसेस के ठाणे में मदद करना है. Helping verbs जो करो कम. Helping verbs is do, does, have, has, will be and etc. ये चाहे helping verbs है which helps us to make sentences. जेके असांखे सेंटेंस ने टेंसेस के ठाहिण में मदद करना है. इनका सवाल टेंसेस नथा ठाहे सघनि. सपोज ही इज लर्निंग इंग्लिश. वो इंग्लिश सीखी रही आहे. जेकॾहिं असां हिन मां रिमूव कयूं ही हेल्पिंग वर्ब त इन खां सवाइ ही टेंस मुकमल ना आहे. सेंटेंस मुकमल न थींदो. इन जे करे हिन टेंस के ठाहिण में ही कहिड़ो टेंस आहे. ही प्रेजेंट कंटिन्यूअस जो टेंस आहे. ठीकु आहे. ज़मान हाल जारी जो टेंस आहे. इन जे करे इस जेकॾहिं हिन मां कढी छॾींदासीं त असांखे हिन टेंस जी ख़बर ई न पवंदी त ही कहिड़ो टेंस आहे. इस असांखे टाइम बि ॿुधाए थो. टेंस में खे ठाहिण में हेल्प बि करे थो. अगरि हिते वाज़ रखंदासीं. वाज़ बि जेको आहे उहो हेल्पिंग वर्ब आहे. त असांखे शी वाज़ लर्निंग इंग्लिश त इहो छा थींदो. पास्ट कंटिन्यूअस थी वेंदो. ज़मान माज़ी जारी थी वेंदो जंहिंमां असांखे टाइम जी बि ख़बर पवंदी. ओके, सो हेल्पिंग वर्ब्स जेके बि आहिनि उहे टेंसेस खे ठाहिण में मदद कंदा आहिनि. लास्ट वर्ब जेको वर्ब आहे
क़िस्म जेको आहे उहे मॉडल वर्ब्स। मॉडल वर्ब्स जेके हूंदा आहिनि मां जस्ट राइट डाउन कयां थो उहे ई हूंदा आहिनि सिंपल आहे कैन कुड मे माइट शुड ought to have to okay these are called modal verbs। modal verbs जो कम शामिल हुआ modal verbs असांखे परमिशन जे लाइ पॉसिबिलिटी जे लाइ एंड एबिलिटी जे लाइ इन्हनि शयुनि खे ज़ाहिर करण में एक्सप्रेस करण में असांखे हेल्प कंदा आहिनि। सपोज़ एबिलिटी ज़ाहिर करणी आहे असांखे प्रेज़ेंट में त असां छा चवंदासीं कैन शी कैन स्पीक इंग्लिश। हीअ इंग्लिश ॻाल्हाए सघे थी इट मीन्स शी इज़ एबल टू स्पीक इंग्लिश। उहा इंग्लिश ॻाल्हाए सघे थी माना हिन में इहा एबिलिटी आहे। कैन जेको आहे मॉडल वर्ब आहे उहो छा थो ज़ाहिर करे एबिलिटी थो ज़ाहिर करे। ठीक है सपोज एज फैज़ान कैन रन फास्ट फैज़ान तेज़ भॼी सघे थो त इन में छा आहे असां फैज़ान जी एबिलिटी बयानु कई आहे त फैज़ान तेज़ भॼी सघे थो कैन रन फास्ट। ओके कुड जेको आहे एबिलिटी ज़ाहिर कंदो पर पास्ट में ज़ाहिर कंदो। सपोज फैज़ान कुड रन फास्ट बट ही कैन नॉट नाउ रन फास्ट पर ही भॼी सघे पियो। ओके त इहो पास्ट में आहे। कुड जेको आहे एबिलिटी ज़ाहिर कंदो पर पास्ट में आई कुड स्पीक लाउडर मां तेज़ ॻाल्हाए सघां पियो बट आई डिडंट बिकॉज देयर वाज अ टीचर हुयो इन जे करे मां पर हुई मूंखे एबिलिटी पर पास्ट में। ओके उन खां बाद में असां मे माइट जो इस्तेमालु कंदा आहियूं। मे माइट असांखे पॉसिबिलिटी ज़ाहिर करण में हेल्प कंदी आहे। सपोज आई मे इन दी मैच शायद मां मैच खटिया पॉसिबिलिटी आहे। ओके इम्कान आहे त शायद मां मैच खटिया मैं इन में इस्तेमालु कयो शी मे कम ऑन टाइम शायद उहा टाइम ते वक्त ते अचे। ओके इन में छा आहे पॉसिबिलिटी ज़ाहिर थियल आहे। दे may not pass their exams। ओके उहे शायद पंहिंजा एग्ज़ाम्स पास न कनि इन में भी पॉसिबिलिटी ज़ाहिर थियल आहे इम्कान ज़ाहिर थियल आहे। ओके पॉसिबिलिटी जे लाइ असां मे माइट खे इस्तेमालु कंदा आहियूं। हिते असां माइट बि इस्तेमालु करे सघंदा आहियूं। मे सजन प्रोनाउन सां इस्तेमालु कयो वेंदो आहे माइट बि सजन प्रोनाउन सां इस्तेमालु कयो वेंदो आहे पर मे में छा आहे मे जेको आहे 50% पॉसिबिलिटी शो कंदो माइट जेको आहे 30% पॉसिबिलिटी शो कंदो। सपोज आई मे विन द मैच इट मीन्स 50% पॉसिबिलिटी आहे त मां शायद मैच खटिया पर जेकर हिते इहो हुजे आई माइट विन द मैच देन यू हैव लेस चांस ऑफ विनिंग द मैच त तव्हांखे चांस घटि आहे मैच खटण जो। सो माइट जेको 30% पर जेकर 100% तव्हांखे ॿुधाइणो त चांस आहे खटण जो त पोइ असां मस्ट यूज़ कंदा आहियूं इन जे अगेंस्ट। I must win the match. It means you have now 100% chances to win the match. मां ज़रूर मैच खटींदा। She must come on time. वो ज़रूर वक्त ते ईंदी। They must not pass their exam. वो ज़रूर पंहिंजा एग्ज़ाम्स पास न कंदा। Or they must pass their exams. Okay? उन खां बाद में should असां एडवाइस जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। should असां एडवाइस ऐं सजेशन जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। कंहिंखे सलाह ॾियणी हुजे या कंहिंखे एडवाइस ॾियणी हुजे त उनजे लाइ असां इस्तेमालु कयूं। सपोज यू शुड नॉट स्पीक लाई तव्हांखे कूड़ ॻाल्हाइणु न घुरिजे। वी शुड रेस्पेक्ट अवर पेरेंट्स असांखे पंहिंजे वालिदैन जी इज़त करणु घुरिजे। इन में ॾिसो असां छा ॿुधायो इन में असां सजेशन ॿुधाई एडवाइस ॿुधाई आहे का सलाह ॾिनी आहे ऐं उन खां पोइ नसीहत ॾिनी आहे छा यू शुड रिस्पेक्ट अवर पेरेंट्स असांखे पंहिंजे वालिदैन जी इज़त करणु घुरिजे। यू शुड नॉट स्पीक लाई तव्हांखे कूड़ न ॻाल्हाइणु घुरिजे। इन में छा आहे ऐं ऑट टू असां हिनजी रिप्लेसमेंट में इस्तेमालु कंदा आहियूं। सपोज यू ऑट नॉट स्पीक लाई
we ought to respect our parents. Should I ought to जी same meaning है। Have to some obligation जे लाइ कोई rule जे लाइ इस्तेमाल कंदा आहियूं। Suppose I have to come on time, मूंखे टाइम ते अचणो आहे, मूंखे टाइम ते पहुचणो आहे, उन जे लाइ असां have to ऐं has to जो इस्तेमाल कंदा आहियूं। She has to come on time, उनखे टाइम ते अचणो आहे। We have to pass the exams, असांखे exams pass करणा आहे। So it was all about today, and we have learned verb and its types. I hopefully you have understood it well. Thank you so much.